सॼी दुनिया में दोस्त हिक ॿिए खे पाण सां पेश आयल वाक़िया ॿुधाईंदा आहिनि। के सचा हूंदा आहिनि त के वरी ड्रार हणंदा आहिनि। पर ही किसो हिक डॉक्टर ॿुधायो आहे। डॉक्टरनि सां महफ़िल में वेठल डॉक्टर पंहिंजे मरीज़ बाबति अहिड़ो वाक़ियो ॿुधायो जो सभु हैरान थी विया। डॉक्टर जो मरीज़ मौत खां पोइ जहन्नुम में शैतान सां मिलियो ऐं पोइ रोईंदे रोईंदे ॿीहर जहिड़ो थियो। मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म्स ते इहा वीडियो वायरल थी आहे, जंहिंमें हिकु अमरीकी डॉक्टर खे ॾिसी सघिजे थो। हू पंहिंजे मरीज़ जो किसो ॿुधाए रहियो आहे त वटसि अहिड़ो मरीज़ आयो जेको मंशियात जी सौदेबाज़ी दौरान ज़ख़्मी थी पियो हो। कंहिं संदसि दिलि जे वेझो छुरी हई हुई। जॾहिं खेसि इस्पताल आंदो वियो त डॉक्टरनि हुन जी सर्जरी कई ऐं ज़ख़्म जे इलाज जी पूरी कोशिश कई। डॉक्टर यादि करे थो त मरीज़ जॾहिं बेदार थियो त रोई रहियो हो ऐं दावा करे रहियो हो त हू जहन्नुम में वियो जिते हुन शैतान खे ॾिठो। हुन ॿुधायो त मरीज़ दावा करे रहियो हो त हुन पंहिंजी अखियुनि सां सॼो मंज़र ॾिठो, त डॉक्टरनि खे केतिरी ॾुखियाई पेश अचे रही हुई ऐं संदसि हयाती बचाइण लाइ हू केतिरी कोशिश करे रहिया हुआ। पोइ हुन दुआ कई ऐं फ़रिश्तनि हुन खे जहन्नुम मां कढी वरितो। अमरीकी डॉक्टर इन वाक़िए खे पंहिंजी ज़िंदगी जो सभ खां हैरान कंदड़ वाक़ियो करार ॾिए थो ऐं चवे थो त मां उन मरीज़ जी ॻाल्हियुनि ते यकीन करण ते मजबूर आहियां। हू शैतान सां मिली आयो हो छो त इहो सभु मुंहिंजी अखियुनि जे साम्हूं थियो हो। जॾहिं हू मरीज़ जाॻियो हो त संदसि अखियुनि में हिकु दहशत तारी हुई। डॉक्टर वधीक चयो त इहो मरीज़ हाणे बिल्कुलु तब्दील थी चुको आहे। हिन ॾोहनि जी दुनिया खे अलविदा चई छॾियो ऐं इबादत करण में मसरूफ़ रहंदो आहे। इहा वीडियो टिकटॉक ते बि लखे माण्हुनि ॾिठी आहे ऐं इन ते तबसरनि जो सिलसिलो बि जारी आहे।